लॻ यूसी मसूब ओज़दार जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। चंबड़ लॻ भंबरो खूह स्टॉप जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ मोहम्मद साले भंबरो ॻोठ बहादुर लगारी ॻोठ सिद्दीक़ सांद ॻोठ मोहम्मद इस्माइल कुंभार ऐं ॿियनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। राजूनी इतिहाद जे सरवाण मीर मुर्तज़ा ओठो सां गॾु मुख़्तलिफ़ ॻोठाणनि तरफ़ां बार बार एहतजाज रोड बंदि करण ऐं एसी चंबड़ जी यकीन थियाननि बावजूदि बरसाती पाणी जी निकाली जा लंघ न खुलिया, जंहिं करे बरसाती पाणी बीजी वियो। बरसाती पाणी बीजण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मुतासिर ॻोठाणनि में मलेरिया, गैस्ट्रो ऐं पेट जूं बीमारियूं वधी वयूं, जॾहिं त मुतासिरीन खे मच्छरदानियूं, टेंट ऐं न ई राशन मिलियो। जॾहिं त ज़िले इंतज़ामिया डिप्टी कमिश्नर टंडो अलहयार भंबरो खूह ऐं आसपास जे इलाइक़नि मां पाणी निकाल कराइण लाइ अञा ताईं कंहिं बि क़दम न खयां, जंहिं सबबि मुसलसल पाणी बीहण करे वधीक घरनि किरण ऐं वॾो हादसो थियण जो ख़दशो मौजूदु आहे, जंहिं जो ज़िम्मेवार बि ज़िले इंतज़ामिया हूंदो। ओरा ॻोठ मोहम्मद साले भंबरो ॻोठ बहादुर लगारी ॻोठ सिद्दीक़ सांद ऐं सांद रोड सां गॾु ॻोठनि में बदस्तूर माण्हू पाणी अंदरि मजबूरन ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, जिन खे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया बिल्कुलु विसारे छॾियो आहे। मुतासिर ॻोठाणनि आर्मी चीफ जस्टिस सिंध, वज़ीर आला सिंध ऐं डीसी टंडो अलहयार खां मुतालबो कयो आहे त बरसाती पाणी निकाल कयो वञे, ॿी सूरत में डीसी ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो।